बरकत भरे प्रोग्राम में अल्लाह ताला अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। रजब जो महीनो इमामुल अंबिया साईं जन जो मेराज जो महीनो। हिन महीने जे हिकड़ी रात जे थोड़े हिस्से में अल्लाह तबारक व तआला इमामुल अंबिया साईं जन के मस्जिद अल हराम मक्के पाक खां बैतुल्लाह खां मस्जिद अक्सा ताईं उतां पहिरें आसमान ते ॿिए ते टे ते चौथे ते पंजे ते छहे ते सते ते अल्लाह सां मुलाकात वरी साईं जन मोटी आया। बैतुल मुक़द्दस में अंबिया के इमामत कराया। तवज्जो नबियन जो तादाद है जमीन जे तख्ते ते 1,24,000 कमो बेश नबी खुदा जा इंसानन जे सुधारे जे ला अल्लाह ताला नबी मोकलिया। 1,24,000 ये 1,24,000 नबी सुहारा अल्लाह ताला बैतुल मुक़द्दस में गडु कया। इमामुल अंबिया साईं जन उन्हनि जी इमामत कराई। तॾहिं साईं जन जो लक़ब मुबारक ॿुधो अथव त इमामुल अंबिया नबियन जो इमाम। साईं जन जे पोयों उन्हनि नमाज़ पढ़ी। इमामुल अंबिया जो लक़ब मेराज ते वया। रात जे हिस्से में सॼी रात न, अध रात बि न, रात जो चौथो हिस्सो बि न, थोरे हिस्से में इहा अल्लाह जी कुदरत आहे। उन्हें महबूबन करीमन जा तव्हां ऐं असां उम्मती आहियूं। अल्लाह खां दुआ था कयूं त अल्लाह ताला शल इमामुल अंबिया जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हालात खां तव्हां सभई वाक़िफ़ आहियो अॼुकल्ह कहिड़ी हालात लॻी पई आहे। इन हालत में जेकॾहिं तव्हां ऐं असांखे अहिड़ी क़ुरान पाक जी महफ़िल नसीब थिए त पोइ मां सम्झां थो त भाॻनि वारा आहियो। अॼु अल्लाह ताला तव्हां ऐं असांजी चूंड कई आहे जो क़ुरान जे महफ़िल में तव्हां ऐं असांखे आंदो थिए, न त वाकंद कोट जो इलाइक़ो पाण सम्झो था। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। अल्लाह ताला सभिनी खे पंहिंजे रहम ऐं करम वारी बाज वारी नज़र सां सभिनी खे हिदायत फ़ैसिलो फरमाए। शुरूआत कयां थो रब करीम जे बाजारे नाले सां। थोरो छोकिरा तव्हां पुट चुप कयो। पुट तूं अॻियो वेठो हो वीचारा हो हेठि पुट तोखे बि थो चवां या त हेॾे थी या हो हेॾो अदा तव्हां बि हेॾे हिन पासे अचो न या होॾे हेॾो या हेॾे अचो। हुननि जो दगु न बंदि कयो। थोरो तवज्जो। खुदा पाक बेशक शहनशाह आहे, न असबाब जी रब खे परवाह आहे। खुदा पाक बेशक शहनशाह आहे, न असबाब जी रब खे परवाह आहे। ओए बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई। ओए बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई। हा ताक़त इहा रखंदो अल्लाह आहे, न असबाब जी रब खे परवाह आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम वक्त जो नबी पंहिंजे उम्मत जे लाइ अम्मा बीबी मरियम कुंवारीअ खे ॼायो, बणायो अल्लाह ताला नबी। अल्लाह जी कुदरत वरी ॼमण खां पोइ फौरन ॻाल्हाई इहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम। अॻिते वाक़ियो तमामु वॾो। अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे ज़िंदह सलामत मलाइकनि जे ज़रिए मथे आसमान ते खणाए छॾियो। इमामुल अंबिया फरमाए तो मेराज वारी रात में हज़रत ईसा अलैहिस्सलाम से मुलाकात की जिंदा वो चौथे आसमान ते हुई। काथे वा चौथे आसमान ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम। साईं जन फरमाए तो मुझे उम्मत में आखिरी वक्त इंदो दज्जाल पैदा थींदो। वो माण्हुनि खे चवंदो तो मूंखे सजदो कयो, मां तव्हांजो इलाह। पोइ माण्हू उनखे सजदो कंदा। साहबा फरमाए तो सही माण्हू चरिया हूंदा छा जो माण्हूअ खे सजदो कंदा अलाह मनी करे। साईं जन फरमाए तो उहे बि वक्त जा पाण खे सियाणा सम्झंदड़ हूंदा। उहे दज्जाल खे सजदो कंदा। दज्जाल छा हूंदो? बस अखे खां काणो हूंदो। जंहिं सवारी गड्ढा ते चढ़ियल हूंदो उहो बि काणो। और इन काणे खे माण्हू एॾा भुलिजी पवंदा जो सजदो कंदा, चवंदा तूं ई इलाह।
साईं जन फरमाया तो उन जो इम्तिहान भी थींदो थोड़ो तवज्जो कयो इम्तिहान केड़ो थींदो जो कंहिं मुसलमान मोमिन उनखे जवाब ॾींदो त तूं इलाह नाहीं वो चवंदो मां इलाह चवंदो तूं नाहीं के छो तो पंहिंजी ज़िंदगी ख़राब करे मारींदो मां के भले मार त मार बस माण्हुनि खे ॾिसंदो चवंदो हे ॾिसो था मूंखे नथो वञे सभु माण्हू ॾिसंदा वाकई तोखे नथो वञे चवंदो चङो भला हीअं 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 थोरो तवजो हीअं आङुर जो इशारो कंदो माण्हू हीअं इशारो कंदो माण्हू हितां ॿ हथी वेंदो हिकिड़ो हथु हेॾे किरंदो हिकिड़ो हेॾे मुस्लमान दज्जाल ईअं कंदो एॾी ताक़त हूंदसि हीअं आङुर जो इशारो कंदो माण्हू ॿ हथी वेंदो हिकिड़ो हेॾे किरंदो हिकिड़ो हेॾे किरंदो माण्हू भॼी करे हिनखे सजदो कंदा त वाकई तूं इलाह पोइ ॾिसी सभिनी खे चवंदो ॾिठो जंहिं मूंखे न मञो हुनजो असरु वरी उन चवंदो हीअं इशारो कंदो उथ उथ त उहे ॿई अध उथंदा वरी उथी करे वरी हीअं गॾिबा वरी माण्हू उहो ई मुस्लमान साॻियो चवंदुसि मञी कि न मञी हुन चवंदो हाणे त मूंखे पक थी वई साईं जन फरमाए त उहो चवंदुसि हाणे त मूंखे पक थी वई त तूं दज्जाल छो त असांखे अलाह जे रसूल इहा ॻाल्हि ॿुधाए छॾी त उहो हिकिड़ो दफ़ो ईअं कंदो जे हाणे तो में ताक़त आहे त मूंखे ॿीहर करे ॾेखार ॿीहर हुनखे ताक़त न ॿीहर ताक़त न माना एॾो ॾुखियो इमाम अल-अंबिया फरमाए त पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं इहो दज्जाल पैदा थींदो मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे गुमराह कंदो तॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम वरी अल्लाह ताला हेठि लाहींदा पोइ शाम मुल्क जे जामी मस्जिद दमिश्क जे जामी मस्जिद जे ओभारे मीनारे ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त ॿ मलाइका उनखे खणी ईंदा ॿिन्ही मलाइकनि जे कुल्हनि ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा हथ हूंदा उहो उन मीनारे ते लहंदो मस्जिद जे मीनार ते जामी मस्जिद दमिश्क जी जामी मस्जिद साईं जन फरमायो माण्हू उनखे सुञाणंदा ॾाकण रखी उनखे लाहे ईंदा हेठि अचण खां पोइ उन दज्जाल सां उहो विढ़ंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम दज्जाल खे क़त्ल कंदो अॻिते हली करे पंहिंजे वक़्त ते हुनजो मौत थींदो मरण खां पोइ रोज़े अतहर में हिकिड़ी जॻह रहियल जाते उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम दफ़न थींदो रोज़े अतहर में 4 जायूं आहिनि हिकिड़ी इमाम अल-अंबिया साईं जन खे नसीब थी ॿी हज़रत अबू बकर सिद्दीक़ सोणे खे नसीब थी टी हज़रत उमर साईं खे नसीब थी अञा हिकिड़ी जाइ रहियल आहे साईं जन फरमाए त वरी उहो मूं सां गॾु थींदो उन हुजरे में वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम चोथों दफ़न थींदो इहो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जंहिंखे अबो कोन हो निजी अम्मा अलाह पंहिंजे हुक्म सां पैदा कयो उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम थोरो तवज्जो चई त बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई हा ताक़त इहा रखंदो अल्लाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे खुदा पाक बेशक शहनशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे ओए बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो ऐं फिरऔन लश्कर सां गॾोगार थी वियो बणियो कहिल गुलज़ार आड़ा आहे न असबाब जी रब खे परवाह आहे खुदा पाक बेशक शहनशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे ओ मिठे मीर मुरसल खे रब हो घुरायो करे पल में साईं वॾा सहरायो करे पल में साईं वॾा सहरायो समावात खां थियो गुज़रगाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे हू अध रात जो सिज उभारे सघे थो ऐं सिज हूंदे तारा ॾेखारे सघे थो मञे जो नहीं ॻाल्हि गुमराह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे खुदा पाक